बरजस्तो सियासतदान पीपी जो वफ़ादार अॻवान अब्दुल सत्तार बचाणी जो ॾुखो ईंदड़ विछोड़ो। रिपोर्ट मंज़ूर कालरो। सिंध जी सियासत में पीपल्स पार्टी सां हमेशह साथ निभाईंदड़ जेल हुजे या रेल में टंडोला यार्ड ज़िले जे सियासी स्कूल जो ॼाणू उस्ताद पार्टी जे लाहन चाढ़ण में हमेशह अॻभरो ऐं सियासत जे यूनिवर्सिटी जो नामियारो मनाइतो सानियावंद ऐं पीपल्स पार्टी सां वफ़ादारियुनि जा तोड़ निभाईंदड़ अॻवान मोहतरम सत्तार बचाणीअ जे 7 जुलाई 2025 सुबुह जे ॾींहुं 11 मुहर्रम जे सुबुह सवेर वफ़ात वारी ख़बर सबबि समूरे ज़िले तोड़े पीपी जे मरकज़ी ऐं सूबाई क़यादत ऐं सियासी कारकुननि में सदमे जी लहर ॾिसिजे थी। टंडोला जे बचाणी ख़ानदान मां सत्तार बचाणी नाले ही बहादुर गबरू पंहिंजी जवानीअ में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जहिड़े तिलिस्माती सियासतदान जी पीपल्स पार्टी में शामिल थी वियो। केतिरा ई ॾुखिया दौर आया, जेलनि जूं सोबतूं पेश आयूं, पुलिस जा घेरा थिया, जिन जे करे केतिरनि ई सियासतदान पार्टियूं बदिलाए, पर बचाणी साहब पंहिंजे असूलनि ऐं पार्टी जे फ़ैसिलनि ते अटल बीठो रहियो। इहा सचाई बहादुरी ऐं वफ़ादारी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे पसंदि आई, जंहिं करे भुट्टो साहिब जे पार्टी सां वफ़ादार कारकुननि वारी लिस्ट बाद उन में शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी फ़हरिस्त में बि शामिल रहियो। जॾहिं त हैदराबाद ज़िले जो हुयो, तॾहिं सिंध जे हिन अहम सियासी सुजाॻी हलचल तौरु मशहूरु ज़िले लाइ पीपीए जूं तंज़ीमी तौरु ख़िदमतूं सत्तार बचाणी पेश कंदे घर घर पीपल्स पार्टी जो पैगाम पहुचाईंदे पार्टी जो 3 रंगनि वारो झंडो ॻोठ ॻोठ में लहरायो। पीपीए जे हिन सचार अॻवान अब्दुल सत्तार बचाणी पंहिंजी सियासत आम कारकुननि तौरु शुरू कई। इहो ई सबबु आहे जो हिन मुजाहिद जूं पार्टी जूं तंज़ीमी मज़बूती लाइ वॾी जाकोड़ ॾिसिजे थी। कारकुननि जो वॾो हल्को खेसि पंहिंजो रहनुमा रहबर सम्झे थो। पीबी में अब्दुल सत्तार बचाणी जहिड़े मुख़लिस वर्कर जी ख़िदमतुनि एवज़ पाण सूबाई असैम्बली जो मेंबर थियो, रेवेन्यू वज़ीर थियो ऐं सिंध तोड़े पार्टी लाइ बहितर कम कया। उन बाद पार्टी चेयर पर्सन खेसि क़ौमी असैम्बली जी टिकट सां नवाज़ियो ऐं पंहिंजे हल्के जे अवाम सां मिसाली राब्ते लाइ पाण टंडोला यार्ड जी ऑफिस में मौजूदु रहंदो हो, जिते पार्टी मामलनि समेत आम वोटरनि जा ॾुख सूर ॿुधी संदसि मदद कंदो हुयो। पीपी जे हिन सीनियर तजुर्बेकार अॻवान जो ओचितो विछोड़ो सियासी समाजी ऐं राजूणी तौरु वॾो ख़ाल पैदा कंदो। सत्तार साहिब जे फर्ज़ंद एमएनए ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी ते हाणे सियासी तौरु हिकु वॾो भार पइजी वियो आहे, जंहिं मां अवाम खे उमेदूं आहिनि त पाण पंहिंजे वालिद साहिब वांगुरु अवाम जी ख़िदमत तोड़ी ॾुख ऐं सूरनि में ज़िले जे ग़रीब अवाम सां अमली तौरु पेश रहंदो।